अवामी वेलफेयर एसोसिएशन सिंजोर जे तरफ़ खां 13हीं सालानी इज्तिमाही शादियुनि जे सिलसिले में अॼु 26 जोड़नि जूं शादियूं अल रशीद गार्डन वार्ड नंबर 2 सिंजोरे में करायूं वयूं। और हमने हमेशा अल्लाह से मदद मांगी है कि अल्लाह तू ही मदद करने वाला है। हम उसी नबी के मानने वाले हैं जिसने निकाह को आम करने का ऐलान किया है। जंहिंमें तमामु 26 घोटनि ऐं कुंवारनि जे सरबराहनि ऐं मिटनि माइटनि वॾे तइदाद में शिरकत कई, जंहिंमें मीडिया जे दोस्तनि अवामी वेलफेयर एसोसिएशन सिंजोरे जे सदर अहमद अली, नायब सदर हाजी ज़फरुल्ला, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद खरल, निसार जट, बाबर आरई, हारून अबड़ो, हाजी अख्तर वराइच, अब्दुल गनी, लियाकत अली खरल, नारी जमशेद, शहजाद मुगल, रियाज आरई, सोहल अहमद, मौलाना ज़िक्रिया जट, फ़हीम जिन जी कोशिशुनि सां 26 ग़रीब मिस्किन हारियुनि मज़दूरनि मारूड़नि जी हिकु परवकार तक़रीब मुंतक़द कई वई। वल्द ताज मोहम्मद तशरीफ लाएं और अजरक का तोहफा पेश करें। इमरान अली वल्द अब्दुल रहमान, जंहिंमें हर हिकु जोड़े खे $1 लख खां मथे जो पिणु ॾाज ॾिनो वियो। जंहिं बैदि आयल दोस्तनि खे मानी पिणु खाराई वई। उन मौक़े ते 26 घोटनि जे मिटनि माइटनि में ख़ुशीअ जी लहर छायल हुई। उन मौक़े ते अवामी वेलफेयर एसोसिएशन सिंजोरे जे सदर अहमद अली ऐलान कंदे चयो त इंशाअल्लाह ताला हर साल जीअं 2026 में बि 30 जोड़नि जूं अहिड़ी तरह बग़ैर कंहिं फ़र्क़ जे ग़रीब मिस्किन मारूड़नि जूं शादियूं करायूं वेंदियूं। कैमरामैन मोहम्मद यूसुफ शर, कामेड़ GM तुमरानी, डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ मीडिया HD सांगड़।